अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त चमचा न्यूज़ सां गॾु आऊं रमू चमचो। जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गोॾा खोड़ मोरी भरिसां ॿिनि खदड़नि जी दूरी में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मूरी गजर बसर बटाटे जो मुंहुं खुली पियो आहे। सिधी फायरिंग में खदड़ा जेका ज़ख़्मी थियल जा नाला आऊं खणंदुसि, जीअं त हिकिड़ो गुलू खदड़ो, शेरू खदड़ो, आमू खदड़ो, जेका सख़्त ज़ख़्मी आहिनि, जिन्हनि खे हिन वक़्तु रेफर कयो आहे गुलाम अली पालारी वारी ओताक ते। जीअं त उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त हिननि खे टांका लॻंदा सो बि गैस वेल्डिंग जा। जीअं त उन्हनि खे वॾा मथे में धक थी पिया आहिनि, वॾा तक़रीबन गजर बसर बटाटा मथे में लॻा आहिनि, मथा सभिनी जा फाटी हलिया आहिनि। जिन्हनि खे वेल्डिंग वारनि जवाब ॾेई छॾिया, उन्हनि चयो आहे त गैस वेल्डिंग करारायो तो